नाज़रीन, सकरन नौजवान फलाई फोरम के अगवान और टाउन कमेटी सकरन के काउंसलर नूर अहमद रिंद की अगवानी में सवें शहरन पेट्रोल के अगन में वाद और हथरादू महांगाई खिलाफ़ स्टेशन रोड का सकरन मीडिया सेंटर चौक ताईं एक एहतजाजी रैली कढी धरणो हयो वियो। उन मौके ते महांगाई की सतायल अवाम वफ़ाक़ी हुकूमत के पेट्रोल वधाइण वारन कदमन के खिलाफ़ नारेबाजी करे एक शहरी असगर डायरी एहतजाजन पंहिंजन मोटरसाइकिल के बाह ॾेई साड़े छॾियो। उन मौके ते नूर अहमद रिंद ॻाल्हाईंदे चयो त वफ़ाक़ी हुकूमत पेट्रोल महांगो करे हथरादू महांगाई की शुरुआत कई है। जॾहिं त आलमी मार्केट में पेट्रोल सस्तो है, पाकिस्तान की अवाम कोरोना वायरस और बेरोज़गारी के करे अॻ ई सख्त परेशान है और वरी मथा पेट्रोल जा अघ वधाए ज़ुल्म कयो वियो है। उन चयो त इमरान खान चवंदो हो त इक़्तिदार में अची तब्दीली आणींदुसि, पर हिन ग़रीब अवाम जी निड़ीअ ते लत ॾेई मारण वारी तब्दीली की शुरुआत कई है, जंहिंखे कंहिं बि सूरत में क़बूल न कयो वेंदो। उन मौके ते मुश्ताक मांझाठो, अनवर अली चौहान, एम ए सोलंकी, आतिफ शाह, जुनेद मंगी ऐं ॿियनि ख़िताब कयो। वधीक तफ़सील ॾिसंदा हिन रिपोर्ट में। SMC न्यूज़ रिपोर्ट कुर्बान उमरानी। पेट्रोल माफिया पाण को जो पेट्रोल थो इन फलाई फोरम के नौजवान इतिहाद की एक तंजीम असांजी असां ऐलान किया तो असां धरणो हणंदासीं, छाजे करे तो हिन इमरान खान जो हिकिड़ो वॾो ज़ुल्म आहे जो पहिरीं तारीख़ ते पेट्रोल चढ़ंदो हो उन खे 5-10 ॾींहं अॻु में पेट्रोल खे चाढ़े पंहिंजे माफिया जेका उन्हनि खे वॾो हुन फ़ाइदो ॾेई ऐं अवाम सां हिकिड़ो वॾो ज़ुल्म कयो। मेहरबानी मीडिया जे दोस्तनि जी। कुछ वक्त पहिरियां जेको आहे सो पेट्रोल सस्तो करे अवाम अञा उन ई ख़ुशीअ में जेको आहे सो झुमे पई, त वरी जेको आहे सो इहो एॾो वॾो फ़ैसिलो तारीख़ में जेको वॾो फ़ैसिलो वफ़ाक़ी हुकूमत कयो आहे, असां इन खे क़ाबिल क़बूल न कंदासीं। ऐं अवाम जेको आहे सो सुजाग थी चुको आहे। अॼु तव्हां हिते ॾिसो त नौजवान पंहिंजा मोटरसाइकिल साड़ण जे लाइ तयारु थी विया आहिनि ऐं असां इन फ़ैसिले खे मुकमल तौर ते रद्द था कयूं। पैसे में तू अमीर रही, अंदर तू बेज़मीर रही। तव्हां ॾिसो था बेरोज़गार नौजवान पहिरियां लॉकडाउन का परेशान आहिनि, मथा एक महंगाई शुरू करे छॾी। आगे रोज़गार सिंध में ना आहे, पाकिस्तान पूरे में रोज़गार ना आहे। मथा तव्हां वफ़ाक़ हुकूमत वारनि जेको आहे महंगाई शुरू करे छॾी आहे। 25 रुपया पेट्रोल हिकिड़ी जॻह ते चाढ़े ग़रीबनि सां ज़ुल्म कयो आहे। जेके नौजवान पंहिंजा खीसे में रुपयो मज़दूरी करे करे मोटरसाइकिल बाइक वठंदा आहिनि पंहिंजे चकर इंजॉय करण लाइ, अॼु नौजवान पेट्रोल जेके साड़नि पिया जेके मोटरसाइकिल। बराए मेहरबानी चीफ जज पाकिस्तान, चीफ जज प्राइम मिनिस्टर इमरान खान, चीफ जज वज़ीर आला सिंध के गुजारिश कजे तो महंगाई ते कुछ हल्को हथ रखो जो असां ग़रीबनि सां जेको ज़ुल्म बंदि कयो। दोस्तो अॼोको जो ही असांजो मुज़ाहिरो आहे, एहतिजाजी मुज़ाहिरो, उन करे असां कयो आहे त हीअ गवर्नमेंट हथरादू महांगाई करे असां ग़रीबनि खे क़बर जी कंधी ताईं पहुचाए छॾियो आहे। उन करे इहा गवर्नमेंट असांजो मुतालबो आहे नामंज़ूर। साथियो, ये महंगाई जो है पेट्रोल जे करे आलमी मार्केट में पेट्रोल पानी का भी सस्तो थी चुको है, पर हितां जी माफिया, खंड माफिया, अटो माफिया, पेट्रोल माफिया उहे गवर्नमेंट हलाइन था। इमरान खान नाले जा वज़ीर एज़म अहिड़ो वज़ीर एज़म असांखे न खपे जेको असांजे ग़रीब आवाम के क़बर जी कंधी ते पहुचाए। इन करे असां चऊं था हथरादू महंगाई नामंजूर, हथरादी महंगाई नामंजूर। चढ़ियो सिर आया वतन पंहिंजो हूंदे पनागिर आया। दोस्तों साथियों ऐं मुंहिंजा सकरन जा वासियो, जीअं त हीअ जेको असांजो अॼु मुज़ाहिरो आहे महांगाई जे ख़िलाफ़ आहे ऐं असांजो पहिरियों स्टेप आहे। इंशाअल्लाह असां पंहिंजे काउंसलर रेस नूर अहमद सां गॾिजी जेके महांगाई के खिलाफ़ जेके एहतजाज थींदा या रैलियूं थींदियूं या धरना लॻंदा, असां रेस नूर अहमद सां भरपूर साथ ॾींदासीं। हिन महांगाई के खिलाफ़ हिन गवर्नमेंट की असां रस्ता रोक कंदासीं। मां तीअं चवंदुसि त इमरान खान ते लानत, हिन गवर्नमेंट ते लानत।